खबर है नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया माथिलो मोमल जी माड़ीअ मां। मोमल जी माड़ीअ में MNA सरदार मोहम्मद बख्श खान महर जी हिदायतुनि ते पीपल्स पार्टीअ जे अॻवाननि सनाउल्ला भुट्टो, हुसैन ककड़ो, बशीर महर तरफ़ां दौरा कया विया आहिनि। माथिलो मोमल जी माड़ीअ मां लियाकत बोज़दार जी रिपोर्ट मुताबिक़ माथिलो मोमल जी माड़ी में तरक़ियाती कमज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। अॻवान सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान धारे जो MNA सरदार मोहम्मद बख्श खान महर जी हिदायतुनि ते PP अॻवान सनाउल्ला भुट्टो, हुसैन ककड़ो ऐं बशीर महर तूफ़ानी दौरा कया आहिनि। यादि रहे त अवाम जो सहारो वेब TV ते ख़बर नशर थियण खां पोइ PP अॻवान सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह खान धारे जो नोटिस वरितो हो। रोड जे ठेकेदार खे सख़्त हिदायतूं ॾेई रोड जो कमु शुरू करायो। जॾहिं त PP अॻवाननि चयो त घोटकी ज़िले में बिना कंहिं फ़र्क़ जे अवाम जा मसइला हल कया वेंदा, तरक़ियाती कमनि खे वधाए अवाम खे तमामु घणी सहूलियत ॾिनी वेंदी। मिस्किननि खे कमु ॾेई करे आवाम जूं दिलियुनि खे जेको खटियूं आहिनि ऐं ख़ुशहाल कयूं आहिनि, ख़ुशी ॾिनी आहे। बाक़ी जेके कुझु दोस्त ग़लति ख़बरूं हलाइनि था, ग़लति प्रोपेगेंडा करनि था, उन दोस्तनि खे इहो अर्ज़ु आहे त तव्हां जंहिंजो कमु आहे उन जो ई ॻाल्हि कयो। बिराए महिरबानी ॿियनि जे लाइ इहे न अफ़वाहूं ग़लति बयानी न कयो। ऐं माथिलो मोमल जी माड़ी में तमामु खान धारे जे साहब ॾिनो आहे। असां धारे जे साहब